नाज़रीन खे ॿुधाईंदा आलू तसन समेत सॼे मुल्क में महांगाई में तेज़ी सां इज़ाफ़ो अची रहियो आहे। हिकु हफ़्ते दौरान कुकड़, गेह, ॻाढ़ा मिर्च, थूम, दाल चणा, मटर, गोश्त समेत आम वाहपे जी 61 शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। सिंध समेत मुल्क में महांगाई में तेज़ीअ सां इज़ाफ़ो जारी आहे। हिकु हफ़्ते दौरान कुकड़, गीह, ॻाढ़ा मिर्च, थूम, दाल चणा, मटर, गोश्त समेत आम वापे जी 61 शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। वफ़ाक़ी इदारे शुमारियात जे महांगाई बाबति जारी कयल हफ़्तेवार रिपोर्ट मूजिबि हिकु हफ़्ते दौरान ॻाढ़नि मिर्चनि जे 200 ग्राम जे पैकेट जी क़ीमत में 5 रुपयनि जे इज़ाफ़े बाद ॻाढ़नि मिर्चनि जो 200 ग्राम वारो पैकेट 335 रुपयनि मां वधी 360 रुपया थी वियो, जॾहिं त कुकड़ जी गोश्त जी क़ीमत में 6 रुपया फ़ी किलो जे इज़ाफ़े सां नओं अघु 213 रुपया फ़ी किलो थी वियो। इदारे शुमारियात मूजिबि LPG जो घरेलू सिलेंडर हिकु हफ़्ते दौरान 36 रुपया महांगो थियो, जॾहिं त 1 किलो गीह जी क़ीमत में 4 रुपया 13 पैसा ऐं चणनि जी दाल जी फ़ी किलो जी क़ीमत में 2 रुपया इज़ाफ़ो थियो। उनखां अलावा केला, थूम, दाल मसूर, गुड़, कपिड़नि धोइण वारो साबुण ऐं विंझण वारे साबुण जी क़ीमतुनि में बि इज़ाफ़ो थियो। वफ़ाक़ी इदारे शुमारियात मूजिबि ताज़ो खीरु, ॾही ऐं चांहि समेत 13 शयुनि जूं क़ीमतियूं साॻियूं